शुगर हिकु अहिड़ो मर्ज़ आहे जंहिंमें मरीज़नि खे पंहिंजे जिस्म में मिठाण जे घटि वधि थियण जी परेशानी हुजे थी। इहो मर्ज़ हलंदे हलंदे ख़तरनाक बीमारियुनि जो सबबु बि बणिबो आहे। ख़ासि करे इहो गुर्दनि जे फेल थियण जो सबबु बणिजी सघे थो। शुगर में मुब्तला माण्हुनि खे डॉक्टर मिठाण खाइण खां झलींदा रहंदा आहिनि, छाकाणि त उन्हनि जे जिस्म में मिठाण जे मिक़दार जी वाधि उन्हनि लाइ मौतमार साबित थींदी आहे। हूअं त शुगर वारनि मरीज़नि खे थोरे मिक़दार में ॾिहाड़ी या हफ़्ते जे हिसाब सां फ्रूट खाइण जी इजाज़त हूंदी आहे, पर पोइ बि उहे परेशानीअ में उन्हनि खां पासो कंदा रहंदा आहिनि। शुगर जे मरीज़नि खे मिठाइयूं ऐं मिठा शरबत पीअण खां बि रोकियो वेंदो आहे। हिकु अंदाज़े मूजिबि 40 करोड़ खां मथे माण्हू इन मर्ज़ में मुब्तला आहिनि। ईअं खणी चइजे त इन्हनि माण्हुनि खे मिठाण खां परहेज़ आहे। इन मर्ज़ में मुब्तला माण्हुनि खे न रुॻो गुर्दा फेल थियण, पर दिलि जी बीमारियुनि जे ख़तरनि सां बि मुंहुं ॾियणो पइजी सघे थो। केतिरा ई माण्हू हूअं त फ्रूट जहिड़ोक अंब, चकू ऐं हिंदाणे वग़ैरह जा शौक़ीन हूंदा आहिनि, पर शुगर में मुब्तला थियण खां पोइ अहिड़नि फ्रूटनि खां परे रहण उन्हनि जी मजबूरी बणिजी वेंदी आहे। हिते हिकु सुठी ॻाल्हि इहा आहे त शुगर जा मरीज़ कुझु फ्रूट बिना कंहिं ख़ौफ़ जे खाई सघनि था ऐं उन्हनि मरीज़नि खे पंहिंजी शुगर लेवल वधण जो को बि ख़ौफ़ न करणु घुर्जे। कीवी निहायत ई मज़ेदार फ्रूट आहे जंहिंमें विटामिन ई ऐं सी ॿई मौजूद आहिनि। कीवी रत में शुगर जी सतह खे वधण नाहे ॾींदो। आड़ू बि हिकु बहितरीन फ्रूट आहे ऐं उनखे सलाद तौर बि खाई सघिजे थो। उन खां सवाइ बि शुगर जे मर्ज़ में मुब्तला माण्हू इन फ्रूट खे बिना कंहिं ख़ौफ़ जे खाई सघनि था। संतरे खे बि शुगर जे मरीज़नि लाइ बहितरीन फ्रूट चयो वेंदो आहे। उन में फाइबर, विटामिन सी ऐं पोटाशियम जो जजो मिक़दार मौजूदु हूंदो आहे, जेको सिहत लाइ फ़ाइदेमंद हुजण सां गॾु शुगर लाइ नुक़सानकार नाहे हूंदो। इन करे शुगर जा मरीज़ संतरनि खे बिना कंहिं ख़ौफ़ जे खाई सघनि था। सूफ़ में जजे मिक़दार में आयरन हूंदी आहे, जेका इंसान जे जिस्म खे ताक़त ॾिए थी। इन सां गॾु उन में फाइबर जो बि जजो मिक़दार हुजे थो ऐं सूफ़ हाज़मे जे निज़ाम खे बहितर बणाईंदो आहे। जेकॾहिं शुगर जा मरीज़ रोज़ हिकु सूफ़ खाईंदा त उन्हनि जी सिहत शुगर जे ख़ौफ़ करण खां बिना बहितर रही सघे थी ऐं शुगर जे करे सुस्ती, थकावट या साड़ाईअ खां पिणु बची सघनि था। शुगर जे मरीज़नि खे रोज़ हिकु सूफ़ ज़रूर खाइणु घुर्जे। ज़ैतून में फाइबर जो जजो मिक़दार मौजूदु हूंदो आहे, जेको ब्लड प्रेशर खे वधण नाहे ॾींदो ऐं हाज़मे खे बहितर बणाईंदो आहे। शुगर जा मरीज़ ज़ैतून बि बिना कंहिं ख़ौफ़ जे खाई सघनि था।